मीरल ख़बर है जमादार वाले छोरे जो छा थियो? बाबा साईं चवन दादा दाड़े ने भंगु करियो आ। अरे मीरल तो वारे आवाज के छा थियो आ? सफा जना कमदार थो ॻाल्हाए। बाबा तव्हांखे जवाब कमदार ॾिनो, कमदार एॾो वेठो आहे नी। अरे मूंखे ख़बर आ मां को अंधो थोरो ई आहियां। जॾहिं मां पुछुमि तोखां त विच में नी मोतबर कमदार छो ॾिनो जवाब? हाँ रईस कमदार ने भागे खे टक्कर जो मर्ज़ आ। हाँ मीरल तुम घणो तंग न कर। अरे कमदार मीरल कहिड़ो तोखे आहोर में काह विझी ॾिनो आ? बाबा ये सब ख़बरूं हिन कमदार वटि मौजूद अथव। हाँ इहो ई तव्हांखे ॿुधाईंदो त जमादार जे पुट जो छा थियो साईं। हाँ कमदार तू ही ॿुधाए कर कारो मुंहुं। अरे सर मीरल जो या वरी कंहिं ॿिए जो? मां मुराद मञा मुंहिंजो। अड़े लानत ई खोड़ थई बेचता। हाणे ॻाल्हि खणी कर छा थियो छोरे जो? बाबा ॿुधो आ त दाड़ेल जमादार खां 5 लख घुरनि था। हाणे ॾिसूं था त जमादार छा थो करे। ज़ाहिर आ औलाद आ, जमादार कुझु न कुझु त कंदो नी। तो वांगुर ठहियो थोरो ई आहे। हाँ अल्लाह साईं ख़ैर करे, अल्लाह करे नी जमादार छोरे ॾे ख़ैर हुजे, छो त दाड़े लाइ नी बेरहम। अरे वाह 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 जो हिक ॿिए खे हथ कयो अथव। जोड़ साईं वाह जो लॻो अथव। अरे खमीसा तो कू न कर, तुम भी करो खीर में धोतल आहीं। दिमाग़ तो सही हुजे सेठ चवंदो छा हुजे। माण्हू हथ मुंहुं पाणी छा धोईंदा हुजनि। तूं हिन खे चवंदो हुजी खीर जो धोतल हुजे। खीर 300 रुपया किलो हुजे। हेरे जो मुंहुं तूं छा थो पाईं 6 किलो साबुन न धो पे। हेॾे वाह जो अकुल जो इस्तेमालु कयो अथई। ॾे त हाल अहिवाल तूं ॼाए ॼम खां वठी बेवकूफ़ हुई या हिन सां गॾिजी पोइ बेवकूफ़ थी वियो आहे। अरे खमीसा इहा ख़बर आहे त तूं केतिरो सियाणो आहीं। तूड़े मोगे जो मोगो आहे। हिन जो मुंहुं थी चरण वारो हुजे सेठ तुंहिंजी ॻाल्हि थोराना सही हुजे। अरे लज्जू तूं मुंहिंजो बूथ छॾ। सेठ अचाए जो बूथ ॾिस। बूथ नथो ॾिसे ॼण साइकिल मां टायर निकिरी वियो। अरे खमीसा मुते टोकू न कर, नक में नाकेली विझी छॾी थो साईं कुता। सेठ सही सही ॿुधा तो भला खमीस खे कारो रिछ सम्झो हुजे छा जो कुता बची थो हुजे। अरे कुतनि खे छो था तकलीफ़ ॾियो। तव्हां ॿई शुरू थी वञो ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। अरे खमीसा ॻाल्हाए ख़्याल सां, तूं असांखे को कुतो सम्झो आहे छा? अरे सम्झां कोन थो पर आयो आयो। परे थियो त मां वञा परे थियो। सेठ अॼु तो खमीस खे ईअं वठ कयो हुजे जीअं असां बागरुनि जा कुता गोह खे वठ कंदा हुजनि न। तो बि खमीस खे ईअं वठ कयो हुजे। अरे लानत थी लख लानत। तारीफ़ कंदे वरी ज़लील थो करे मूंखे कमीना। जलील ना करा मिसाल ॾींदो हुजां मिसाल। असांजा कुता आहिनि न गोह खे ईअं वठंदा। हाणे मां कुतो हुजां तूं गोह हुजी। अभी यूनुस जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। छो यूनुस मरी वियो आहे छा? खैर घुरदा मरी तूं मुंहिंजो पुटु यूनुस छो मरे? सफ़ा को निभागो आहीं चंद्रा। हिन जो ॾुख जी ॻाल्हि कई। मूं सम्झो शायदि यूनुस प्यालो करे वियो आहे। ही जेको ढोर आहे इहो तुंहिंजो भाउ आहे छा? बदकिस्मती सां। छो बदकिस्मतीअ सां? असां लाइ माण्हू सिकंदा अथई। अच्छा त हथ अचे त मोचड़ा हणूसि ईअं न? अरे न चरिया माण्हू न सिकंदा आहिनि त किर खान अचे त कचहरी कयूं। कचहरी में फज़ीलत त कोन अथई, रुगो अथई वाई बाती ख़बरूं। अभी उहे बि त हिन जहिड़ा हूंदा न जेके हिन जी कचहरी लाइ सिकंदा हूंदा। माफ़ कजो किर खान, ही वाक़ई तव्हांजो सॻो आहे या सूरती मां निकितो? हऊ अञा तूं न आहीं मूंसां एतिरो फ्री न थी छो त आउं किर आहियां टिंडुण न। हा जंहिंजे कंहिंजे पेरनि जे हेठां अची कुचलजी वञा। कोन तो मुहांडे सां फ्री थिए घणो वधीक ठाहू को न थी। अभी हाणे मां हलां थो। जमादार बि कोन मिलियो,
बाक़ी इहो ॿुधाइजांइसि त गुलाब आयो हो, जेकॾहिं मूं में को कमकार हुजे न त मां हाज़ुर आहियां हर वक़्तु। ठीकु आहे, अलाह हाफ़िज़। बिलो ना है मां उडेल जो भूत आ भूत। बस 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 कर मां पंडेल तो जो चयो त मां भूत आया इने करे त मां डरजी वियसि न। बिन ॻाल्हियुनि खे छॾ, मानी किथे आहे? सुकल मानी त मां उन लो पुराणे वारे खे ॾेई छॾी न। ओ चरी मां सुकल मानी कोन थो चवां, मां ताज़ी मानी थो चवां, मूंखे बुख लॻी आहे। उहो त असां खाई छॾीसीं, जे चए त ॿी पचाए ॾिए। वॾा ॻाल्हि माण्हू 5 टके वधीक हणी छॾियां, मथां को ग़रीब गुरबो अचे खाए। मूंखे कहिड़ी ख़बर हुई तूं ईअं ओचितो अची वेंदे। हाणे झट खड़ी वे त मां पचाए थी वठां मानी। हिन इज़राइल जे अचण जो टाइम त कोन्हे न, मथां मां मानी अॻियां कया थी फा करे। मौत ऐं बाबा जे अचण जो को बि टाइम न आहे, कॾहिं बि केॾी महिल बि पुॼी सघनि था। माना त मानी अॼु बि नसीब कोन थी, मरी वियासीं, हाणे त चक्कर था अचनि। ॿुध, रातो का चांवर न फ्रिज में पियल आहिनि, चए त गरम करे आणे ॾिए। वारो कर मराए थो, दर्द मुझे जो दारो कर, वारो कर यार वारो कर। इहो कृष्णी ॻाल्हि त ॿुध, तो वटि सुठे वारी चूड़ियूं ऐं सुर्खी आहे? मूं वटि सभु सामान सुठो हुजे, पर तूं जनान सामान छा कंदो हुजे? मूंखे त लॻे थो हिन उमिरि में सुर्खियूं हणी चूड़ियूं पाए मेला कमाईंदो। रन कुझु अकुल सिख, अकुल। मां त जो मुड़ुस आहियां, मुड़ुस। अॼु भला कीअं अचण थियो आहे सोना साईं? हलो मिस्टर रईस, मुंहिंजो नालो सोना साईं न बल्कि शहज़ादो आहे। शहज़ादो माना प्रिंस। अरे मूंखे ख़बर आहे, मां को अंधो थोरी आहियां। मां मिड़े कम खां तुंहिंजी इज़त कई, टके जा माण्हू। बाबा साईं, इज़त बि कंहिं खे रास थींदी आहे। गॾे छा ॼाणे बाजरी जी मानी। हा अड़े कुतो छा ॼाणे कणक जी मानीअ मां। अड़े मिसाल त सिधो ॾे न, मीरल मोगा। सभु ईअं चवंदा आहिनि, मूं खणी थोरो मटायो त छा थी पियो? हा शहज़ादा, असुल में मीरल वॾो छाणो ऐं दाना माण्हू आहे, इन करे हू कुझु हथ जा पहाका बि ठाहींदो आहे। रईस, जेकॾहिं ही दाना माण्हू आहे, बाक़ी चेरनि खे सिंग थींदा आहिनि छा? हा शहज़ादा, शहज़ादा मूंखे चरियो न चओ, मां चिड़े पवंदो मां ऐं वरी पोइ वरी भौंकण शुरू कंदे, ईअं न? अरे हेॾे शहज़ादा, सफ़ा को बेवकूफ़ आहे, वधे तो मुंहिंजे पर्सनल माण्हूअ खे चर्चा हणंदो। हा हाणे उथण जी कर, असांखे ॿियो बि कमकार आहे। हा बाक़ी जे तूं चाहे मानी जे आसरे ते आई न, उहो त असां वटि रवाज़ ई कोन्हे। बाक़ी साईं पाणी चई त वेंझाए छॾियई। महिरबानी रईस, गुड बाय। अरे हेॾे यार या कार कंहिंखे ॾे? हा ॿुधाए कंहिंखे कार ॾेई? अड़े ओ चरी लारी गार न ॾिनी। गुड बाय जो मतिलबु आहे त मां वञा। अड़े 2-3 दर्जा जी पढ़ी पवियां न, अकुल अची वञे यार। अरे बसि, मूंखे सॼी ख़बर आहे, मां कोन थो थोरी आहियां। अहिड़ी अंग्रेजी मूंखे बि ईंदी आहे। हल उथ, गेट आउट। इंग्लिश थो ॻाल्हाए हिते वरी, असांखे ॼणा न ईंदी आहे। गेट आउट रे, हल। इहो कृष्णी ॻाल्हि त ॿुध,
तो वटि सुठे वारी चूड़ियूं ऐं सुर्खी आहे? मूं वटि सभु सामान सुठो हुजे, पर तूं जनान सामान छा कंदो हुजे? मूंखे त लॻे थो हिन उमिरि में सुर्खियूं हणी चूड़ियूं पाए मेला कमाईंदो। रन कुझु अकुल सिख, अकुल। मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, मुड़ुसु। छो इहा ख़बर हिनखे न हुजे छा जो तूं हिनखे ॿुधाईंदो हुजी? कृष्णी, तूं ॿुधाए, औरतुनि वारे सामान में हिन जो कहिड़ो कमु? ही छा कंदो औरतुनि जो सामान? मतां कंहिंखे वठी ॾियां? माफ़ कजां मुंहिंजा सरताज, मां तोखे ग़लति सम्झियो। मूंखे ख़बर न तोखे मुंहिंजे लाइ तूं एतिरो सोचीं थो। हाणे घणो ख़ुशि न थी, ये ॾंद न पट किना, कोन त तोखे वठी ॾियां। घणो ख़ुशि न थी हाणे? खुदा न, तूं बि सफ़ा वणंदो हुजे, वीचार खे ख़ुशि करे वरी नाराज़ कंदो हुजे। कृष्णी, न चएसि, हिनखे पेट में ॿियो सूर अथई। जेकॾहिं हिनखे पेट में सूर हुजे त पोइ दवा छो न वठंदो हुजे? सुर्खी ऐं चूड़ी खाईंदो हुजे छा पेट जे सूर जे करे? अदी तुंहिंजी वॾी महिरबानी, मूंखे कुझु बि न खपे। मिड़ई पुछा कयमि, इन जे लाइ माफ़ी। तूं वॾो लाहो आहीं, तुंहिंजे अंदर में का ॻाल्हि आहे पर असांखे ॿुधाई नथो, वञी धूड़ पाए। अदी हकीमा, मां हाणे हलंदी हुजां रोजी ते, ॿीहर चकर तोड़े ज़रूर हणंदी हुजां। ठीकु आहे, ठीकु आहे। मेवे खे सलाम चोजांइ। मीवी की सलाम ॾिजे, माई कदो ॾिसंदी मुछा में लड़की थी पवनी। जमादार साहब, अॼुकल्ह ॾाढो परेशान आहीं। हा साईं, औलाद जहिड़ी ॻाल्हि आहे, माण्हू सोचींदो त सही न। बस सेठ, मूंखे बि दीन दुनिया में हिकिड़ो ई पुटु आहे, ज़ालिम सो बि अॻुवा करे आहिनि। पोइ हाणे छा था चवनि? को न को राब्तो वग़ैरह त कयो हूंदनि न? राब्तो कयो अथऊं सेठ, चवनि था पूरा 5 लख ॾे। हाणे सिर्फ़ु मूं ग़रीब माण्हू वटि 5 लख कान आया, मां को वॾा धाड़ियल पकड़ींदो आहियां छा? रोड तां मिड़ी मोटरसाइकिल जी चेकिंग हे हो ॻाल्हि त एतिरी आहे न, बसि बदनाम हरू ढल हबा 5 लख, एतिरा पैसा? ॾिस न, केॾो ज़ुल्म आहे असां वटि, एॾा पैसा। पोइ भला हुकुम कर, मां तोखे 5 लख जा, पर पंहिंजे हिसाब किताब सां। हिसाब किताब जो मतिलबु छा आहे? मतलब सिधो लॻो पियो आहे, इंट्रेस्ट यानी व्याज थोरो घणो ॿियनि सां 50% ऐं तोसां सफ़ा रिआयत कंदुसि। अरे मां लानत विझंदो आहियां व्याज वठण ऐं ॾियण वारे ते। हा, मां मुसीबत में फाथो आहियां, तूं वरी व्याज जी ॻाल्हि थो करे ॿुधां। माना त तव्हां माण्हुनि जी मजबूरी मां ईअं फ़ाइदा वठंदा आहियो। इन में बाबा फ़ाइदे जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो त हर कंहिंजो कारोबार आहे न। हा, मां बि तव्हांखे ॾुखे वक़्त में कमु थो अचां न। हा, अलाह साईं तव्हां व्याजनि खे चल सम्झ ॾे। मां यूं सारे मसइले मां आजो थियां, पोइ मां तव्हांखे चङी तरह ॾिसंदुमि, व्याजनि खे ख़ासि तौर ते। हा बाबा, पैसा खणी न खणो, मूंखां न वठो, पर इहे दाबा त न ॾे न। हा बाबा, ज़बरदस्ती थोरो ई आहे, तूं पैसा वठे न वठे, पर इहा अचायूं धमकियूं त न ॾे। तोसां तमामु जल्द मुलाक़ात कंदुसि ऐं तोखे चङी तरह सबक़ु सेखारींदुसि। हा हलो यार, भलाईअ जो ज़मानो ई कोन्हे, हाणे भलाई था कयूं, उहा भलाई वरी ॻीची में थी पई, पुट वरी दावा थो ॾे। बहड़े वाह ज़माना, बहड़े वाह ज़माना। बाबा, ही दाड़े सुनिया आहिनि, हिननि वटि मानी जा बि पैसा न आहिनि, मूंखे बुख ते विहारो अथव। बाबा, मां त बुख ते मरी वेंदुसि, 5 लख त तो वटि बि कोन्हनि, पोइ मुंहिंजो छा थींदो बाबा? अम्मा ख़ुशि त आई न? हा मां, तूं त ख़ुशि आहीं न? हा मां। वे अम्मा, वेहण जो टाइम मूं वटि न थी, जे मानी गभो आहे त खणी अच त मां खावां। खोड़ मानी मुंहिंजे पुट लाइ, तूं वेह त सही। अम्मा, वेहां त सही, पर मथां अची न वञे इहो बिना सालन सर वारो 125 मोटरसाइकिल। मोटरसाइकिल आहे किथे असां वटि?
अम्मा मां बाबे जी थो ॻाल्हि कयां, थोरी सम्झंदी बि कर। आयो त मां पाणे मुंहुं ॾियांसि थी, तूं वेह पा। अम्मा भला चवे थी त मां वेहां। पहिरियां इहो त ॿुधाई रही किथे तूं आहीं किथे? अम्मा रहण लाइ मौला जो मुल्क खुटो आहे छा? मतलब के ढेर ते सुतो पियो आहीं छा? अम्मा लाज़मी आहे छा जो माण्हू ढेर ते सुम्हे? ज़ाहिर आहे असां बि कंहिंजा हथ धोराया हूंदासीं। के बंगले ते नौकर आहीं छा जो माण्हू जा हथ धोराई? अम्मा तोखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी, हाणे तूं मानी खणी आ, मथां अचे न बाबो करे न किन। खोड़ मानी मुंहिंजे पुट लाइ, पर रातो की पारू थी भाॼी पई अथई, उहा खाईंदी ज न? अम्मा रुगो रातो की आहे न, बसि खणी आ, रुगो धप न हुजेसि त रहिड़े वेंदोमांसि। पुट उहो ॾिसणो पवंदो, धप अथसि जा न? अम्मा धप खे बि मुंहुं ॾेई वठिबो, तूं खणी आ त मां रहिड़े थो वठांसि। वारो कर वारो कर। लच्छू तूं हिते छो आयो हुजी? बाबू भी घर में ना हुजे? तुंहिंजो बाबू वञी धूड़ पाईंदो हुजे, मुंहिंजो छा वेंदो हुजे, हुजे न हुजे मां ईंदो हुजां। तमीज़ सां नालो वठ मुंहिंजे बाबू जो। उन ॾींहुं तोखे बाबू झलियो हुजे त तूं असांजे घर न ईंदो हुज। मूंखे बि को शौक़ न हुजे तव्हांजे घर अचण जो, मां कम सां गे आयो हुजां। असांजे घर में तुंहिंजो वरी कहिड़ो कमु हुजे? मूंखे ख़बर हुजे तूं को न को कूड़ो बहानो ठाहे हिते आयो हुजे। तव्हांजो घर बि सीस महल हुजे, बहाना ठाहे मां घुमण ईंदो हुजां। ॻाल्हि कंदे तोखे फिकाई बि न थींदी हुजे। हाणे जेको कमु हुजे ॿुधाईंदो हुज ऐं निकिरण ई कंदो हुज। जे बापू ईंदो हुजे त वॾो किन थींदो हुजे। किन ई गंद कहिड़ो थींदो हुजे? चाचो पाण हुजे गंद जो गंद। माना तुंहिंजो कमकार को बि न हुजे, हरू भरू ॾियारी हण आयो हुजी। कमकार छो न हुजे? त पोइ ॿुधाईंदो हुज न, हरू भरू मगज मारी छो कंदो हुजी? के मां पंहिंजी पुरानी तास खणण आयो हुजां, उहा मुंहिंजी तास भाॻनि वारी हुजे। उहा तास मूं साड़े छॾी हुजे, असांजे कहिड़े कम जी हुजे? कहियो त तो ज़ुल्म कयो हुजे, मुंहिंजे भाॻनि वारी तास खे बाह ॾेई छॾी हुजे। तास ऐं भाग तोखे इहे चवंदे शर्म न ईंदो हुजे? हाणे निकिरण ई कंदो हुज। कहियो तो सुठो न कयो हुजे, मुंहिंजी पुरानी भाग वारी तास खे सारो हुजे। तोखे कुझु बि न थियो हुजे, 50,000 खतो हुजे न पुरानी तास सां। ख़ैर हुजे, मूं वटि तास त हुजे, तास सां मुंहिंजो इश्क हुजे, इश्क हुजे। अम्मा घर को आयो छा? धप थी अचे पई। बाबा इहो को अकुल अथई? घर में केरु ईंदो? अलाए कहिड़ी धप थी अचे। छोरी बुंडेल त न आयो घर ॾे? बुंडेल छो ईंदो बाबा? तो त हुनखे घर मां कढी छॾियो आहे न, पोइ कीअं थो अची सघे? बाबा भला बुंडेल को जाबलू छेलो आहे छा जो तव्हांखे धप आई महसूस थियो? अम्मा महिरबानी करे हिलाल जानवर जो नालो न विझाए बुंडेल ते। बुंडेल त अलाए किथे आहे बाबा, उनजी त का ख़बर चाह रही कोन्हे। वरी मूंखे शक थो पए किथे बुंडेल घर में आयो न हुजे। बाबा हरू भरू शक न कर, जेसी ताईं न बुंडेल कमाए नथो तेसी ताईं मां बि घर अचण कोन ॾींदीमांसि। ईअं पुट का हिमत कजां, बाक़ी इहो निभागो सुधरंदो कोन। न उमेद कोन्हे सुधरण जी। अरे मन सुधरी पए को कमाए खाराए असांखे, पर काथे आहे चौंक जो चंडो। ऐं जे न सुधरियो त पोइ छा थींदो बाबा? छा वरी छा थींदो? हमेशह लाइ अचणु कोन ॾींदोमांसि। वञी धूड़ पाए, जंहिंखे पंहिंजे नंगे जी परवाह न हुजे न उनखे गोली हणी छॾिजे सिधी। बाबा अॼुकल्ह तूं घणो जज़्बाती न थी वियो आहीं? तूं सोलो थी वे त मां मानी खणी अचां। अरे जज़्बात में मूंखे मानी विसरी वई। बुख बि ॾाढी लॻी आहे। उठ खणी था और बुख लॻी आहे, ॾाढी बुख लॻी आहे। गुलाब छा हाल अथई? किथे तो वती टंगू हणंदो? कुछ फज़ीलत सिख, कुछ अकुल सिख, पर आहे मर्दन सां ई हवाल न कबा आहिनि। ख्याल त आहे, तॾहिं त तोसां दुआ सलाम कयमि न। खुदा खे मञ, कुछ अकुल सिख, या बेहयाई न कर। असां सिंधियुनि जो इहो वड़ नाहे। वॾी ॻाल्हि आहे, हिन ॻोठ जो हर मर्द त मूं ते मरंदो आहे, तूं अलाए छो थो लवाई? सभु मर्दनि जे नाले न चओ। हा बाक़ी हूंदा कुछ आवारा तो वांगुरु, जिनखे इज़त जी का ख़बर ई न हूंदी।
ऐं उहे तो ते मरंदा हूंदा। वॾी ॻाल्हि आहे, पहिरियों दफ़ो जलेबीअ जो कंहिं मर्द ते असरु नथो पए, न त माण्हू त मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ बि सिकंदा आहिनि। बसि इहो आहे जो उन्हनि माण्हुनि खे मोचड़ो घटि ऐं मानी वधीक आहे। मुंहिंजे आशिकनि खे घटि वधि न ॻाल्हा, न त मां हली वेंदी साईं। हली वञ न, रस्तो खुलियल थी, केरु थो तोखे रोके। बाक़ी मां तोखे सम्झाए चुको आहियां त गैर मर्दनि सां कचहरी नाहे कबी, पर तूं मुड़ी कोन थी। हाणे हीअं कजो, तूं हिते बीठी हुज, मां हलां थो, ठीकु आहे? ख़ैर आहे, भली तूं वञ हितां, मतां को हितां मुंहिंजो दीवानो टपे, मां हुनजो हिते इंतज़ारु थी कयां। वञी खॾ जे तरे में पओ, असांजो छा? मुंहिंजो कमु हो तोखे हिदायत करणु, पर जे तूं नथी सम्झी त पंहिंजो पाण ॼण मथां को मुंहिंजो दीवानो टपे, मां वठो अथसि मोर, फ़क़ीर जी भोली। हेलो हेलो हेलो, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि त आहिनि धाड़ियल भाउ? मतलब त टिनी दोना सां खां तॾहिं भाउ थो चई। न न, अहिड़ी ॻाल्हि सफ़ा न आहे, सफ़ा न आहे अहिड़ी ॻाल्हि। पोइ चवंदा न आहिनि त मजबूरीअ में गॾह खे माण्हू पीउ कंदो आहे, मां त तव्हांखे पोइ भाउ चयो न। मतलब त असां गॾु आहियूं। जी जी जी, बिल्कुलु, मुंहिंजो मतिलबु आहे त बिल्कुलु न, बिल्कुलु न, न न न। वॾी तकड़ी थो करी पियो, तोखे सबक़ सिखाइणो पवंदो। धाड़ियल भाउ, तकरीर छाजी आहे भाउ? कहिड़ो मां इलेक्शन में बीठो आहियां जो मां माण्हुनि खे बेवकूफ़ करण लाइ तकरीर कंदो? अरे घणी टेक छॾ, ई वठ ॻाल्हाए पंहिंजे मोभी पुट सां, ॻाल्हाए। बाबा बाबा बाबा, ही दाड़े सुनिया आहिनि, हिननि वटि मानी जा बि पैसा न आहिनि, मूंखे बुख ते विहारो अथव। बाबा, मां त बुख ते मरी वेंदुसि, 5 लख त तो वटि बि कोन्हनि, पोइ मुंहिंजो छा थींदो बाबा? पुट, तूं घबराए न, असांजे चौकीअ ते बि जंहिंखे ॿधंदा आहियूं न, उन्हनि बि मानी घरो ईंदी आहे, चए त मां पुॼायां, असां बि कोन कराईंदा आहियूं। हे त माना जहिड़ी करणी तहिड़ी भरणी थी वई। तूं घबराए न, मां बंदोबस्तु करे थो वठां, तोखे छॾण ईंदुमि मां। हा बाबा, चवीं थो त मां मञा थो, बाक़ी आहे मुश्किल। कचहरी घणी थी जमादार, जल्दी पैसनि जो बंदोबस्तु कर। हरू भरू वक़्तु न वञा। वक़्तु कोन थो वञे, मां असुल कोशिश में लॻो पियो आहियां, बसि जल्दी हथु करे थो वठां मुंहिंजा धाड़ियल भाउ। हाणे फोन बंदि था कयूं, जॾहिं मां तोॾे कॉल कयूं त पैसा तयारु हुजनि, न त वधीक पाण काणो आहीं। मुंहिंजो मतिलबु आहे त सियाणो आहीं। मां त हिकिड़ी ॻाल्हि में अची मुंधो आहियां। तव्हां त हर ॻाल्हि में मुंधल हूंदा आहियो, इहा वरी कहिड़ी नई ॻाल्हि आहे? अरे मूंखे ख़बर आहे, तूं माछ कर, तूं बि हाणे मूं ते टोक थो करी, बबूर जे छोॾे जहिड़ो मुंहुं अथई। रईस, मां त तव्हां सोचो लगाम वठी ॾियो त गाॾी में जोटिया हिनखे। हा मीरल, मूंखे गॾा त न मिलाए। अड़े जीअं चिड़ी न पवे ईअं न, अड़े जहिड़ो अकुल हूंदी त ॻाल्हि बि ओड़ी कंदे न, इन में हाणे मीरल जो कहिड़ो ॾोह? रईस, तव्हां कहिड़ी ॻाल्हि में मुंधा आहियो, उहा ॻाल्हि कयो। हा, बाक़ी कमदार जो कमु आहे, वाह तव्हां पियो हणे। हा, मां मुंधो इन ॻाल्हि में आहियां त असांजे ॻोठ में चोर धाड़ियल त हुया ई कोन, अचानक इहे काॾां आया? बसि रईस, इहो त हाणे ख़ुदा ॼाणे, बाक़ी जमादार वीचारो अॼु फाथो आहे त ग़रीब सां ज़ुल्म साईं। हा, हाणे हीअं कर, इहो जमादार मिले त माॾे मोकिली जांसी। हाज़िर रईस, जेकॾहिं काथे न मिलियो त ज़रूरु चवंदोमांसि। हा, हुकुम आहे तव्हांजो। हा रईस, जेकॾहिं चओ मूंखे त मां जमादार जे घर वञी नैपो ॾेई अचांसि। अड़े मूंखे ख़बर आहे, मां को अंधो न आहियां,
मां जेको कम वीरल खे चयो न उहो वीरल ई कंदो, तूं माठ कर। अरे कौन तो साईं, अरे जे रईस खे तोखे चवणो जा त चवई हाल, हाँ बेइज्जती कराइण जो वॾो शौक़ु। हा हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा